आस्क मुफ्ती मुजीब रहमान। अच्छा, मां हिकिड़ी ॻाल्हि कयां, जॾहिं बि मुहर्रमुल हराम ईंदो आहे, जॾहिं बि मुहर्रमुल हराम ईंदो आहे त पोइ शिया जेके ज़ाकिर आहिनि उहे अक्सर जेको आहे बकवास करणु शुरू कंदा आहिनि। हालांकि उन्हनि खे ख़बर आहे, उन्हनि खे इहा ख़बर आहे असांजे लाइ अबू बकर सिद्दीक़ तमामु वॾी शख़्सियत आहे, उमर रज़ी ताला अनो असांजे लाइ तमामु वॾी शख़्सियत आहे, हज़रत उस्मान रज़ी ताला अनो असांजे लाइ तमामु वॾी शख़्सियत आहे। असां हज़रत अमीर माविया रज़ी ताला अनो खे मञींदा आहियूं। अमीर माविया रज़ी ताला अनो साहिबी रसूल आहे। शियो हज़रत नथो मञे भले न मञे, पर कम से कम तव्हां ज़ाकिर जॾहिं मजलिसूं पढ़ो था, तव्हां चओ था शहरनि जे अंदरि फितनो ऐं फ़साद न थिए। जॾहिं फितनो फ़साद न थिए त पोइ तव्हां अहिड़े क़िस्म जी बकवास बि न कयो। अहिड़े क़िस्म जी बकवास जेकॾहिं कोई बि अबू बकर सिद्दीक़, उमर रज़ी ताला अनो, उस्मान साईं, अमीर माविया रज़ी ताला अनो जी तोहीन कंदो, मां चवां थो पाकिस्तान जे अंदरि पोइ अमन न थींदो। वाज़े तौर ते असां ॿुधायूं था, असां क्लियर ॿुधायूं था। कोई बि बंदो जेकॾहिं अबू बकर सिद्दीक़ जी पाकिस्तान जे अंदरि तोहीन कंदो, हज़रत उमर बिन ख़त्ताब जी तोहीन कंदो, उस्मान रज़ी ताला अनो जी तोहीन कंदो, मां वाज़े तौर ते ॿुधाइणु चाहियां थो पाकिस्तान जे अंदरि पोइ अमन न ईंदो। असां हुकूमत खां सहारो वठंदा आहियूं, असां हुकूमत जे एतबार सां हलंदा आहियूं, पर जेकॾहिं अगरि हुकूमत कुझु बि कमु न कयो, साहिबनि जी तोहीन थींदी रही ऐं हुकूमत कुझु बि न कयो, पोइ असां वाज़े तौर ते ॿुधाइणु चाहियूं था असां पोइ पाण मैदान में लहंदासीं। अबू बकर सिद्दीक़ लावारिस न आहे, उमर रज़ी ताला अनो लावारिस न आहे, हज़रत उस्मान साईं लावारिस न आहे, अमीर माविया रज़ी ताला अनो लावारिस न आहे। इन साहिबनि जो ईमान, इन जो ख़ात्मो ईमान ते ऐं जंहिंजी फज़ीलत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयानु कई आहे। शिया हज़रात जो पंहिंजो मसला का बयानु कनि, असांखे कंहिं क़िस्म जो कोई बि टेंशन न आहे। इमाम बारगाह जे अंदरि तव्हां 10 ॾींहंनि खां 20 ॾींहं मजलिसूं पढ़ो, कोई बि एतिराज़ न आहे। इमाम हुसैन दुनिया में कंहिं हिकिड़े टोले जो न आहे। हा, ॿुधाइणु चाहियां थो मां शिया हज़रात खे इहा भुलो हुजे त इमाम हुसैन सिर्फ़ु असांजो आहे। असली जेको इमाम हुसैन आहे उहो इमाम हुसैन पंहिंजी इतबा करण वारनि जो आहे। जेको बंदो इमाम हुसैन जी इतबा करे थो, उनजे नाने जी इतबा करे थो, असली इमाम हुसैन सां मोहबत उनजी आहे। पोइ दुनिया जे अंदरि बंदो कोई बि हुजे, हाणे हिकिड़ो जाहिल हिकिड़ो ज़ाकिर हो जंहिं चयो त यज़ीद जी माउ हेड़ी आहे, उहे अल्फाज़ मां हिते पेश करणु नथो चाहियां। ॾिसो, यज़ीद जो जेको फ़िस्क ऐं फुजूर आहे उहो क्लियर आहे। यज़ीद जेकॾहिं ख़राबु आहे त यज़ीद जे ख़राब सां माज़ अल्लाह यज़ीद जो पीउ ख़राबु न थींदो। हा साईं, यज़ीद जेकॾहिं ख़राबु आहे त उन सां अमीर माविया रज़ी ताला अनो ग़लति थोरी थींदो। यज़ीद जेकॾहिं पाण ख़राबु आहे त यज़ीद जी माउ ख़राबु थोरी थींदी। कोई बंदो चवे त साईं मुजीब रहमान तव्हांजो भाउ दुरुस्त न आहे, ॻाल्हि सम्झो, साईं तव्हांजो भाउ दुरुस्त न आहे, त मुंहिंजो भाउ दुरुस्त न आहे उन सां मां बि ग़लति थी वियुमि छा? हे त पोइ ज़ुल्म आहे। हे छा थियो पोइ? हे त पोइ ज़ुल्म आहे। अबू जहल काफ़र आहे, अबू जहल जो पुटु मुस्लमान आहे, साहबी आहे। हाणे अबू जहल जेकॾहिं ख़राबु थियो, अबू जहल जो पुटु बि ख़राबु थींदो? यार, हिकिड़ो बंदो पाण ख़राबु आहे, उनजी पंहिंजी शख़्सियत ख़राबु आहे, उन ख़राब जे करे उनजो पीउ ख़राबु न थींदो आहे, उनजी माउ ख़राबु न थींदी आहे। उन ज़ाकिर तमामु हिकिड़ी वॾी मजलिस में चयो यज़ीद जी जेकी माउ हुई उहा दुरुस्त न हुई। हालांकि यज़ीद जी माउ अमीर माविया जी घरवारी आहे, अमीर माविया जी घरवारी आहे। अमीर माविया कहिड़ा? साहिबी रसूल आहे। अमीर माविया जी भेण जेकी आहे उहा रसूल जी निकाह में आहे। त छा थिया? नबी जा साला थिया। नबी जे साले जी घरवारी खे माज़ अल्लाह तव्हां बदकार चओ। अल्फाज़ अहिड़ा उन इस्तेमालु कया आहिनि, ऐं उन अल्फाज़नि जी निस्बत जेकी आहे हज़रत अली साईं जी धीअ तरफ़ कई अथऊं। एतिराल कजो, हे अल्फाज़ मां नोट कयां थो, मां ॿुधाइणु चाहियां थो तव्हां ॾिसो त हिननि जी जहालत। हे चवनि था असां फितरो नथा कयूं, असां फ़साद नथा कयूं। हिन अल्फाज़नि खे ॿुधो, ऐं अल्फाज़नि जी निस्बत वरी कंहिं न कई अथऊं हज़रत अली साईं जी धीअ जे तरफ़। त कोई बि मुस्लमान इन ॻाल्हियुनि खे ॿुधे, शिया हज़रात पब्लिक बि ॿुधे हेठि, त छा माज़ अल्लाह हज़रत अली साईं जी धीअ अहिड़ी गार ॾेई सघे थी? ॿुधिजो, चए हज़रत अली साईं जी धीअ जेको आहे यज़ीद खे हे गार ॾिनी हुई। यज़ीद खे चई तूं अमीर हुजी आ त तुंहिंजी माणे बि अमीर हुजी आ। चई इहे अल्फाज़ कंहिं पेश कया आहिनि?
कंहिं कया आहिनि? चए हज़रत अली साईं जी धीउ कया आहिनि। साईं हाणे हज़रत अली साईं जी धीउ माज़अल्ला अहिड़ा जुमिला पेश कंदी? चई यज़ीद खे चई तूं अमीर हुजे हा त तुंहिंजी माणे बि अमीर हुजे हा, हिकु नंबर ते। ॿिए नंबर ते चई यज़ीद खे साम्हूं चई ए उन रन जा पुट जेका ॿियनि मर्दनि सां बिस्तरनि ते सुम्हंदी हुई। निस्बत कंहिं न कयईं? निस्बत चई त इहे अल्फाज़ हज़रत अली साईं जी धीउ चया आहिनि। हज़रत अली साईं जी धीउ चया आहिनि। छा चई? यज़ीद खे साम्हूं चई ए उन रन जा पुट जेका मर्दनि सां बिस्तरनि में सुम्हंदी हुई। हे ॿिए नंबर ते। टे नंबर ते चई पराए मर्दनि सां सुतल रन जा पुट, पराए मर्दनि सां सुतल रन जा पुट, पीणे सां तुंहिंजी माउ सुती ई न आई, तूं उनजो पुटु आहे। हाणे कोई बि इंसाफ़ वारो बंदो, शिया हज़रात जेकी क़ौम आहे, मां उनखे ॿुधाइणु चाहियां थो त छा माज़अल्ला हज़रत अली साईं जी धीउ अहिड़ा जुमिला पेश कंदी? अहलुल बैत जूं घरवारियूं, अहलुल बैत जूं न्याणियूं छा अहिड़ियूं गारियूं कढंदियूं? हिन ज़माने में अल्लाह जो कसम खणी करे ॿुधायां थो, हिन ज़माने में जेकॾहिं तव्हां सभु मुस्लमान वेठा आहियो, सभु मुस्लमान वेठा आहियो, तव्हां मां अगरि का हिकिड़े जी धीउ अहिड़ा जुमिला ॻाल्हाए, अल्लाह जो कसम हुनखे पीउ केॾो बि खणी फासिक हुजे, केॾो बि गुनाहगार हुजे, पीउ धीउ खे चवंदो शर्म कर, कहिड़ा जुमिला थी ॻाल्हाई? ऐं हिननि जा ज़ाकिर अहलुल बैत ऐं साहबीन जी तोहीन ईअं कंदा आहिनि। चई हज़रत अली साईं जी धीउ, हज़रत अली साईं जी धीउ यज़ीद खे इहे जुमिला चया। यज़ीद असां बि नथा मञूं, यज़ीद खे फासिक फाजिर त असां बि चऊं था, बाक़ी यज़ीद जे आड़े में अची करे उनजी माउ जे मथां तोहमत लॻाइणु, उनजे पीउ जे मथां तोहमत लॻाइणु, हे काॾां जो इंसाफ़ आहे? हिन ॻाल्हि हे मेंबर ते कई आहे। मां कसम खणंदो पूरी शियत किताब जे अंदरि इहो वाक़ियो बयानु न आहे थियलु, किथे बि न आहे थियलु। कंहिं हथ ठोके ज़ाकिर पंहिंजे हथ सां इबारत लिखी हुजे त ॿी ॻाल्हि आहे। अक्सर मेंबरनि ते इहो कूड़ ॻाल्हाईंदा आहिनि, हे साहबिन जा गुस्ताख़, हे अहलुल बैत जा गुस्ताख़। वरी पोइ असांखे इहा ॻाल्हि कंदा आहिनि त तव्हां जेको आहे फितना परस्त थियो। साईं मां ॻाल्हि ॿुधाइणु चाहियां थो, इहे अल्फाज़ दुरुस्त छा ईअं थी सघे थो? हज़रत अली साईं जी धीउ ईअं चवी सघे थी? निस्बत हज़रत अली साईं धीउ की तरफ़ कई अथई त हज़रत अली साईं जी धीउ जेको आहे ईअं चयो आहे त पोइ माज़अल्ला अमीर माविया जी घरवारी जे मथां त तोहमत आहे, तोहमत आहे, वॾे में वॾी तोहमत अल्लाह जो कसम आहे हज़रत अली साईं जी धीउ जे मथां ई। कानून हरकत में अचे, अहिड़नि जेको आहे मलाउन खे गिरफ़्तार करे ऐं सख़्त खां सख़्तु इन्हनि खे सज़ा ॾिए, न त इन जहिड़ा बकवास कंदड़ ॿिया घणा ई उथंदा, घणा ई उथंदा। असां ख़ामोशी इख़्तियार कई आहे, हर हिकु मौक़े ते ख़ामोशी इख़्तियार कई आहे त हुकूमत पाण इहो कमु करे। अगरि जेकॾहिं हुकूमत इहो पाण कमु न कंदी सर इस्लाम जी तोहीन असां बर्दाश्त न कंदासीं, नबी जे साहबिन जी तोहीन असां बर्दाश्त न कंदासीं, अहलुल बैत जी असां तोहीन बर्दाश्त न कंदासीं, पोइ शायदि असां मैदान में पाण लहूं। पोइ असांखे बाद में इहो न चयो वञे त मौलवी हज़रात दहशत गर्द आहिनि, कोई तव्हांजे इस्लाम खे ख़राबु करण जी कोशिशि करे, कोई तव्हांजे मज़हब खे घटि वधि ॻाल्हाए। असां हुकूमत खे ॿुधायूं त अहिड़नि बंदनि खे लॻाम ॾियो। बाद में इहा ॻाल्हि न कजो त मुल्लानि जेको आहे दहशत गर्दी ते लथा आहिनि। अल्लाह जो कसम ज़िंदगी में असां दहशत गर्दी जो ऐलान नाहे कयो, कॾहिं बि असां फितनी ॻाल्हि नाहे कई। पर जेकॾहिं अहिड़ा जुमिला इन्हनि जे मेंबरनि खां उथंदा, पोइ साईं असां ख़ामोशी इख़्तियार न कंदासीं। साईं घणा माण्हू ॿुधाईंदा आहिनि त मुल्तान में हिकु बुज़ुर्ग आहे जेको सिज खे हेठि लाथो हुयईं ऐं ॿियो हिकु कलंदर शहर खे ऊंधो कयो ऐं उन ई कलंदर हिकु मुर्दा खे ज़िंदा कयो। हे सभु कुझु बकवास आहे। मुल्तान में कहिड़ो पीर इहो मूंखे ॿुधायो जंहिं सिज खे हेठि लाथो हुयो? वीडियो असां भरियूंसि। हिन टाइम जेकॾहिं को पीर आहे न, कोई बि दुनिया जे अंदरि जेकॾहिं पीर आहे जेको सिज खे हेठि लाहे थो या सिज खे मथे चाढ़े थो, उहो असांखे ॾेखारियो। सभु कुझु बकवास आहे, सभु कुझु फिराड आहे, बदमाशी आहे। साईं पोइ ज़माने में साईं हाणे बि उन्हनि खे ख़बर आहे न, हिन ज़माने में अहिड़ा सभु पीर मरी विया आहिनि। हिन ज़माने में इहे सभु पीर मरी विया आहिनि जेके सिज खे लाहींदा हुया, शहर खे ऊंधो कंदा हुया, मुर्दनि खे जेको ज़िंदा कंदा हुया। अल्हम्दुलिल्लाह
जॾहिं खां कैमरा निकिती आहे न सभु पीर जेको उन टाइम मरी विया आहिनि। हाणे जेकॾहिं मां दावा सां ॻाल्हि कंदो अहिड़ो कोई बि पीर आहे जेको सिज खे मथे थो करे या हेठि थो करे, अहिड़ो पीर आहे जेको शहर खे ऊंधो थो करे, अहिड़ो पीर आहे जेको मुर्दा खे ज़िंदा थो करे, महिरबानी करे कम से कम मुजीब रहमान खे ॿुधायो। नंबर मां ॿुधायां लिखायां थो 03133536272 हे मुंहिंजो नंबर आहे। किथे बि अहिड़ो को पीर आहे न मुजीब रहमान इन ते मैसेज कयो साईं हे पीर जेको आहे सिज ॻाल्हाए थो, सभु कुझु बकवास आहे, ईमान खे खसण जी कोशिशि आहे। हे सभु ॻाल्हियूं जेको आहे न हे कुदरत आहे। इहे ॻाल्हियूं अलाह ताला नबी जे हथ ते ज़ाहिर करे सघे थो। इहे ॻाल्हियूं अलाह ताला नबी जे हथ ते ज़ाहिर करे सघे थो। अलाह ताला नबी जे हथ ते के इंसान खे ज़िंदा करे सघे थो। ईसा अलैहिस्सलाम खे अलाह ताला मौजूदु ॾिनो हुयो, मुर्दनि खे ज़िंदा कंदो हुयो, पोइ बाद में इहा ॻाल्हि कंदो हुयो ईसा अलैहिस्सलाम त हे जेको मां ज़िंदा कयो आहे न अलाह जे अमुर सां कयो आहे। फरमायो त मां में एतिरी ताक़त नाहे, अलाह ज़िंदा कयो आहे, अमुर अलाह जो आहे, मां सिर्फ़ु 2 रकात नफ़िल पढ़ी करे अलाह खां दुआ घुरंदो आहियां। बाक़ी सिज खे लाहिणु, सिज खे चाहीणु, शहर खे ऊंधो करणु, हे सभु कुझु बकवास आहे। इन बकवास खां, ड्रामेबाज़ी खां तमामु मुस्लमान बचण जी कोशिशि कनि, अहिड़ो कुझु बि कमु न आहे। साईं 9 ऐं 10 मुहर्रम ते क़ब्रिस्तान ते वञणु कीअं आहे? 9 10 मुहर्रम ते क़ब्रिस्तान ते न वञो। 9 10 मुहर्रम ते क़ब्रिस्तान ते न वञो। शरीयत में को ॾींहुं मुक़ररु करणु ग़लति आहे। छा आहे? शरीयत में को ॾींहुं क़ब्रिस्तान ते वञण जे लाइ मुक़ररु करणु ग़लति आहे। इनफरादी ते वञो, साल में कहिड़े ॾींहं ते बि वञो, मुहर्रम खां पहिरियां वञो, मुहर्रम खां बाद में वञो, रमज़ान में वञो, शव्वाल में वञो। हरूभरू मुहर्रम में 9 10 ते छो? हरूभरू त माण्हू सम्झंदा यार वाक़ई को हे इस्लाम में हुकुम आहे। इस्लाम में अहिड़ो हुकुम न आहे त 9 मुहर्रम ते जेको अबे जी वञी करे क़बर ठाहियो, 10 मुहर्रम ते वञी करे को अबे जी क़बर ठाहियो। अबे जी क़बर तो अॻु में यादि छा जे कान पई अचे? हा साईं, अबे जी क़बर खे जेकॾहिं अगरि सिधो करिणो बि आहे त अॻु में वञी करे सिधो कयो, एतिरो सिधो कयो बसि जीअं हुनजा निशान जेको आहे सिधा रहनि। बसि अंदरि जेके मामला आहिनि न उहो अलाह जे हवाले आहिनि। बसि मथां खणी मार्बल लॻाए छॾियो, एयर कंडीशन मथां रखे छॾियो, क़िस्मे क़िस्मे जो शोपीस मथां रखो, अंदरि जेकॾहिं जहन्नम में पियल आहे त मथां कुझु बि न थींदो। हा अलाह माफ़ी ॾे। ऐं मथां जेकॾहिं नॉर्मल हिकिड़ी क़बर आहे जंहिंजा निशान बसि नॉर्मल बीठा आहिनि, पर हेठि जेकॾहिं मामिलो जन्नत जो आहे त अल्हम्दुलिल्लाह हिन जे लाइ काफ़ी आहे। त मुहर्रम में इहो रूटीन न बनायो। 10 मुहर्रम ते वञो क़ब्रिस्तान ते, 10 मुहर्रम ते, 9 मुहर्रम ते वञो, साल जे ॿियनि ॾींहंनि में वञो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हुकुम ॾिनो आहे त क़ब्रिस्तान ते वेंदा कयो, रोज़ानो वेंदा कयो, हफ़्ते में वेंदा कयो, महीने में वेंदा कयो। या रसूलुल्लाह छॾे खां अलाह जे नबी फरमाए वेंदो त तव्हांखे मौत यादि ईंदो। तव्हांखे छा मौत यादि ईंदो त पोइ तव्हां इन जे करे इस्तग़फ़ार बि ज़्यादा कंदो ऐं अहिड़ी तरह अलाह ताला जी तरफ़ रुजू बि ज़्यादा थींदो। बाक़ी इहे मुक़ररु न कयो। साईं अगरि कोई मुक़्तदी मस्जिद में नमाज़ पढ़ण लाइ पंहिंजी जॻह खे मुक़ररु करे त उहो अमल कीअं आहे? ग़लति अमल आहे इहो बि। मुक़्तदी हज़रात जेके नमाज़ पढ़ंदड़ हज़रात आहिनि उहे पंहिंजी जॻह खे सिलेक्ट कनि त मां हिन ई जॻह ते बीहंदो आहियां, हिते कोई बि न बीहे। ग़लति आहे इहो अमल। हे कुर्सी मुंहिंजी हिते पियल आहे, हिते ॿियो कोई बि कुर्सी न रखे, हिते मां अची करे बीहंदो आहियां। हिन आॾो इमाम जे पोयां मां ई सिर्फ़ु बीहंदो आहियां, ॿियो कोई बि न बीहे। ग़लति आहे। नमाज़ ते अचो, अगरि पहिरीं सिर्फ़ु फुल थी वई आहे न, असांजे मुस्लमान जे अंदरि इहा बि हिकिड़ी वॾी कोताही आहे। पहिरीं सिर्फ़ु मुकमल थी वई आहे, पोइ जंहिं जॻह ते बीहंदो आहे न हुनखे हथु हणी करे तूं साइड थी मां हिते बीहां। ग़लति अमल आहे, ग़लति आहे। जिते लेट तव्हां कई आहे न तव्हांजी ग़लती आहे, लेट तव्हां कई आहे तव्हांजी ग़लती आहे। जंहिं जॻह ते बीहंदा आहियो उते मुक़ररु न कयो। हदीस में हिकिड़ी में मना थियल आहे, हिन टाइम उहे हदीस अल्फाज़ मूंखां ज़हन मां निकिरी विया आहिनि। हदीस में इन शइ जी मना थियल आहे त पंहिंजी मस्जिद में जॻह खे सिलेक्ट करे छॾणु त हे जॻह मुंहिंजी आहे, हिन पहिरीं सिफ़ में बीहंदो ई मां आहियां। नमाज़ जेकॾहिं पहिरीं सिफ़ मुकमल थी वई आहे, कंहिं मुस्लमान जे लाइ जाइज़ न आहे त उनखे लतूं हणी हेॾे होॾे करे, हेॾे होॾे करे अची करे ज़ोरी पहिरीं सिफ़ में बीहो। हे नामुनासिब तरीक़ो आहे, हे ग़लति अमल आहे। किथे बि सिफ़ मिली आहे उते अल्हम्दुलिल्लाह नमाज़ कंहिंजे लाइ पढ़ंदा आहियूं? पोइ मुक़्तदियुनि खे छो टेंशन ॾियूं, जमायतनि खे छो टेंशन ॾियूं? मां नमाज़ पढ़ायुमि अलाह जे लाइ, मां नमाज़ पढ़ायुमि अलाह जे लाइ, ऐं हिते मां जेको ठाकुर थी करे वेही वेठो हुजां त हे सिर्फ़ु मुंहिंजी आहे, ॿियो को न बीहे, मां पखे जे हेठां बीहां। त असां नमाज़ पढ़ायूं अलाह जी रज़ा जे लाइ,
जंहिं जॻह ते मिली मां फ़र्ज़ु अदा करे मां हलियो वञा बसि। त जेके बि मुस्लमान अगरि इन शइ जा शिकार हुआ त इन खां बचण जी कोशिशि कनि, जॻह मस्जिद में सिलेक्ट न कनि। अल्हम्दुलिल्लाह बीठा, कोई बि न आहे, बीठा त बीहो, कॾहिं हिते मिली कॾहिं होॾे मिली। बाक़ी तव्हां इहा बि ॻाल्हि कंदो लास्ट में मथां इश्काल ख़तमु करणु चाहियां त मथां कोई चए साईं पेशमाम तव्हां त उते ई बीठा हूंदा आहियो, साईं जेकॾहिं मां हिते न बीहां त पोइ नमाज़ केरु पढ़ाईंदो? इहो ज़हन में ॻाल्हि अची सघे थी न, त ॿियनि खे त मिंट था चओ, तव्हां त रोज़ु उते ई बीठा आहियो, जेकॾहिं मां न बीहां त पोइ तव्हांखे केरु फ़रिश्तो नमाज़ पढ़ाईंदो? या मुंहिंजी जॻह सिलेक्ट ई आई आहे। वरी ॿी ॻाल्हि साईं मोज़िन साहिबु उते ई बीहंदो आहे, त मोज़िन साहिबु आज़ान ॾींदो न त उते ई बीहंदो न। ईअं न आहे त मोज़िन साहिबु हुते बीहे पोइ उतां चवे त अलाहु अकबर अलाहु अकबर अलाहु अकबर अलाहु अकबर। कुझु उसूल हूंदा आहिनि। इमाम जी पंहिंजी वैल्यू आहे, आज़ान ॾींदड़ जी पंहिंजी वैल्यू आहे, ऐं मुक़्तदीन जी पंहिंजी वैल्यू आहे। सभिनी जा कम आहिनि ऐं सभई पंहिंजे कम में मज़बूत थी करे रहनि। अलाह ताला तमामु मुस्लमान खे सम्झ नसीब अता फ़रमाए। छा साईं घरवारी खे भुल में, अच्छा घरवारी खे न, घरवारी, छा साईं घरवारी भुल में मुड़ुस खे अदा या बाबा चवे त उन सां निकाह फासिद थींदो या न थींदो? भुल में जेकॾहिं घरवारी चवनि थियूं, छा साईं चवंदियूं हूंदियूं, मां सम्झंदो आहियां भुल थी वई हुजे। भुल में जेकॾहिं का बि घरवारी पंहिंजे मुड़ुस खे अदा चयो या बाबा चयो या अहिड़ी तरह ॿियो को अहिड़ो रिश्ते जे नाले सां सॼो, त छा हिन में निकाह फासिद थींदो या न थींदो? निकाह फासिद न थींदो साईं। बाक़ी रूटीन इहा न बनाए, जेकॾहिं निकाह फासिद नथो थिए पोइ भले छॾे। इख़लाक़नि इहो कमु दुरुस्त ई न आहे। भुल हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे। ॾिसो, भुल में जेकॾहिं ज़बान जा जेके जुमिला आहिनि न, कॾहिं कॾहिं बंदो उन्हनि खे रोके बि न आहे सघंदो, तकड़ि में निकिरी वेंदा आहिनि। चवंदा आहिनि न, हिकु ज़बान जो जुमिलो ऐं ॿियो बंदूक निकितल गोली। चङा भला बादशाह बि हिन खे कंट्रोल न आहिनि करे सघंदा। भुल में जेकॾहिं घरवारी मुड़ुस खे अदा चयो, बाबा चयो, त कंहिं क़िस्म जो कोई बि निकाह हिन सां फासिद न थींदो। ॼाणी वारी न चवे, ॼाणी वारी चवंदी त निकाह त फासिद न थींदो, पर इहा औरत इंतिहाई गुनाहगार थींदी। अलाह ताला अमल करणी तौफ़ीक़ अता फ़रमाए।